मिलायो हथ भाकुर पायो ॿाहिरि वञी दुनिया खे ॿुधायो त असां सिंधी भाउरनि खे कोई अलॻि न करे सघंदो आहे, पॉलिटिक्स भी न। वोट करना आपका अधिकार ही नहीं कर्तव्य भी है। लोकतंत्र में वोट आम आदमी की सबसे बड़ी ताकत है। रिश्ते में तो हम आपके कोई नहीं लगते, हाय पर बेचने आए खींचा पापड़। ता न कयो दादी, मंझंदि जी मानी भी थोड़ी खाई वेंदुसि। पापा मां साहिल सां प्यार कंदी आहियां ऐं साहिल मूंसां। पर तो कॾहिं सोचियो आहे आहूजा हिन रिश्ते लाइ मञींदो? कॾहिं बि न। मां तव्हां खां पुछी न रहियो डैडी, तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां मां रिया सां प्यार कंदो आहियां ऐं हुन सां ई शादी कंदुसि। पैसे पाणी जी बिल्कुलु चिंता न कजो यशपाल, जेको थींदो मां कंदुसि। सिंधीअ में हिकु चवणी आहे, जिन खे पंहिंजनि सां प्यार हूंदो आहे उहे पैसनि जी ॻाल्हि न कंदा। त मां तोखे न छॾींदुसि। इहा कीअं थी बणिजे इन घर जी नुंहुं? मूं कॾहिं सोचो बि कोन हो डैडी त तव्हां मूंसां ईअं कंदा। What? But she has nerves. रिया यूनिवर्सिटी कोन पहुती आहे त वही केॾा? हर के जी आया